मूंखां अक्सर छोकिरियूं पुछंदियूं त सर अॼु छा सुमेर जी रिकॉर्डिंग न आहे छा? तव्हांजा आर्टिस्ट तव्हां खां मुंहिंजे बारे में पुछनि त पोइ शायदि इहा तव्हांखे ॻाल्हि न वणंदी हूंदी। छा वजह ई तव्हांखे ॿिया डायरेक्टर जेके आहिनि से बुक करण खां थोरो अवॉइड कंदा हुया? असां वटि वरी छा आहे त लॉबीज़ बि ठहंदियूं आहिनि कुझु न कुझु, पोइ उन में हर कोई माण्हू पंहिंजे पंहिंजे एक्टर्स खे अॻिते आणण जे लाइ कंदो आहे। ॾाढी ख़ूबसूरत आर्टिस्ट सां गॾु कमु कयो, कंहिं हीरोइन सां तव्हां वधीक तव्हांजी केमिस्ट्री जुड़ंदी हुई? सर शायदि कंहिंसां बि न। तव्हां छोकिरनि खे हमेशह स्क्रिप्ट खणी करे हीअं हया मुंहं में त ज़िंदगी भर एक्टर न थी सघनि। तोखे बि हयमि, मूंखे बि हया, पंहिंजे पुट खे बि हयमि। बिल्कुलु। पोइ छोकिरनि खे तव्हां उथी करे बिही कुल्हनि खां पकिड़े सम्झाईंदा हीअं न। एग्ज़ैक्टली। कल्ह ताईं उहा मुंहिंजी महबूबा हुई ऐं अॼु उहा मुंहिंजी माउ बणिजी मुंहिंजे ई घर में आई आहे। मां इन करे घर में नथो रहां त किथे मुंहिंजी नज़रुनि मां का गुस्ताखी न थी वञे। तूं डायरेक्टरनि खे ब्लेम छो थो ॾे? तूं पंहिंजी सलाहियतुनि ते हल न। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।